दिलनि जा उहिदेदार तव्हां सभिनी खे मुंहिंजो सलाम। सभ खां पहिरियों त हिन स्कूल जे इंतिज़ामिया जस लाहिणो जंहिं दोस्तनि खे आनर ॾिनो। उन खां पोइ मां हिन सिया जे चेयरमैन हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकेलीअ खे सलाम थो कयां, जिन ही सभु दोस्त मेड़े करे हिकिड़ो सभिनी दोस्तनि खां तजवीज़ूं वठनि था। बाक़ी त न त तव्हांखे ख़बर आहे त हर दोस्त पंहिंजे पंहिंजे बका जी जंग थो लड़े। मां अॼु तव्हां सभिनी दोस्तनि खे इहो ॿुधाइण थो चाहियां त हीअ जेकी अॼु तव्हां असांजी गॾिजाणी आहे, पूरी सिंध जा मुलाज़िम तव्हांजे हिन गॾिजाणीअ खे ॾिसनि था त अॼु छा था करे उथनि। उन खां पोइ गवर्नमेंट जो जेको रवैयो आहे, असांजी ग्रुप इंश्योरेंस ख़तमु, असांजो फोती कोटा ख़तमु, उन खां पोइ DRA जो न मिलणु, 3 सूबा खणनि असांजे हिनखे न मिलणु सिंध सूबे खे। उन खां पोइ हीअ पेंशन जेकी अमेंडमेंट कई अथऊं, इहो ईअं सम्झो सरासर सिंध जे मुलाज़िम सां नाजाइज़ी। दोस्तो, पेंशन त उहा शइ आहे जेका रिटायरमेंट खां पोइ मुलाज़िम जे लाइ हिकिड़ी चादर हूंदी आहे, जेका उन्हनि लाइ वरिती आहे जेको। सो इन जे लाइ मां सभिनी दोस्तनि खे चवंदुमि त असां खां बि सीनियर दोस्त कुझु वेठा आहिनि, सभिनी जूं सुठियूं सुठियूं तजवीज़ूं आयूं आहिनि, ॿुधियूं आहिनि। मां बि हिकिड़ी हाजी साहब जन खे तजवीज़ ॾींदुमि त पहिरियों त इहा शइ ज़िले ते आणियो, छो त असां सां बि ज़िलनि जेको आहे दोस्तनि राब्तो कयो। हर डिपार्टमेंट जा जेके दोस्त हुया उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त बाबा उन ॾींहं ते पूरो ज़िलो जेको आहे कलम छॾ हड़ताल हुजे ऐं हर डिपार्टमेंट जा दोस्त गॾिजी पंहिंजे पंहिंजे MP MNA जे दरनि ते हली वियूं त बाबा हिननि मुलाज़िमनि तव्हांखे खटरायो, उन्हनि खे अॼु इहो सिलो ॾिनव त हुननि जी जेको आहे पेंशन ख़तमु, हुननि जो DRA ख़तमु, हुननि जी ग्रुप इंश्योरेंस ख़तमु। इहो कहिड़ो तव्हां जेको आहे असांखे इन वोट ॾियण जो सिलो ॾिनो आहे जेको आहे। कंहिं दोस्तनि ॿुधायो त बाबा DC पाण मजबूर आहे, तव्हां असां वांगुरु DC जी बि मां सम्झा पेंशन ख़तमु हूंदी, उहो छा करे सघंदो। तंहिं करे मां त मुंहिंजी हिकिड़ी हाजी साहब खे तजवीज़ आहे, वधीक जेको साईं जन हुकुम कंदा असां हुन सां गॾु हूंदासीं। मां त चवां थो हिकिड़ी ज़िले लेवल ते जेको आहे पंहिंजो एहतजाज हुजे, जेको हर MP MNA जे दर ते हुजे ऐं उहे वञी पंहिंजनि सां ॻाल्हाईंदा त बाबा हीउ जेको आहे कहिड़ो पंहिंजो नाहक कयो अथव, सभु मुलाज़िम असांजे दरनि ते वेठा आहिनि। उन खां पोइ जेको आहे भली डिवीज़न जो, छो त साईं जे चयो त बाबा हुनखे ख़र्चो अफोर्ड करणो पवंदो। बाबा ज़िले में पंहिंजो कहिड़ो ख़र्चो अफोर्ड करणो पवंदो, उते ज़िले में पंहिंजो ईंदो। वरी डिवीज़न जा मां सम्झां जो वेझा वेझा ज़िला आहिनि, हिकु हिननि जेको आहे 10 ॾींहंनि जे अंदरि अंदरि ज़िले ऐं डिवीज़न जो जेको आहे एहतजाज हुजणु घुरिजे। उन खां पोइ जेको कराची वारो आहे, कराचीअ में बि जेको आहे साईं जेको चयो त असां 6 लख मुलाज़िम आहियूं, जेकॾहिं घटि में घटि भला ॿियो न त बि 1 लख पंहिंजो मुलाज़िम अचनि। इहो इन जे करे त असां चऊं त बाबा हर हिकु दोस्त पंहिंजे पंहिंजे बका जी जंग लड़े थो। असां वरी बि इहा शइ चऊं था, कंहिं ते हाजी अशरफ ते, मुख्तार सोलंकीअ ते या कंहिं ॿिए उहिदेदार ते कंहिंजो थोरो न आहे। इहो हर हिकु पंहिंजे पंहिंजे हिन जी थो लड़े जेको आहे। तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश हूंदी, मां हाजी साहब जन खे बि इहा गुज़ारिश कंदुमि त असांजे हिन तजवीज़ुनि ते गौर कयो। बाक़ी त जेको आहे हर डिपार्टमेंट पंहिंजे पंहिंजे ज़िलनि में वञी पंहिंजे पंहिंजे दोस्तनि खे क़ाइल कयो जेके नथा निकिरनि। साईं जो चवणु जेको आहे त साईं पंहिंजो सिकंदर खे बि चओ, मार साहब खे बि चओ, असांजा उहे बि ॿाहिरि आहिनि, जेको आहे सिकंदर हुजे या हाजी शफ़ी मोहम्मद हुजे। तव्हांखे ख़बर आहे त 2 दफ़ा कोर्ट जे थ्रू गुलाम रसूल मार जो पैनल खटियल आहे। ही जेके दोस्त असांजा थापियल चवनि त भई असां हीअ शइ कयूं, हर डिपार्टमेंट में इहे शयूं आहिनि जेको आहे, इहे न आहिनि जेको आहे त पंहिंजो ॿियनि में न आहिनि, सभु हर हिकु वटि आहिनि। पर तंहिं हूंदे बि असां इहे 4 साल जेको बि असां खां पुॻो आहे, उन दोस्तनि खे हथ ॿधी हलाइण जी कोशिशि कई आहे। जे नथा हलनि, उन्हनि जो पंहिंजो फंक्शन आहे। तव्हां दोस्त जेकॾहिं उनखे पंहिंजो ॻाल्हायो था, असां जूं अखियूं थधियूं जेकॾहिं अचनि था, असां उनखे ईअं सम्झो
त फेसबुक ते बि चयो आहे, लाइव अची बि चयो आहे, उनखे फोन करे बि चयो आहे त बाबा अचो, जेकॾहिं तव्हांजी उस्ताद सां हमदर्दी आहे त तव्हां असां सां अचे गॾिजी साथ ॾियो। बाक़ी हितां जेको आहे छड़ो पेटियल छो जेको आहे तव्हां हाणे थोरो मुलाज़िमनि जो प्रेशर ॾिसी सभिनी में जेको आहे अहिड़ा पंहिंजो पैदा कंदा। तव्हां ॾिसिजो जेको आहे जॾहिं प्रेशर पंहिंजो हिन जो थियो त हर हिक में डिपार्टमेंट में अहिड़ा जेको आहे ज़रूरु पैदा कया वेंदा गवर्नमेंट जे थ्रू त हिन जो प्रेशर हटायूं। जेको आहे तव्हां सभु इन्हनि पंहिंजनि शयुनि ते नज़र रखो। बाक़ी जेको आहे इनशाला पेटियल ऐं ॿियो हाजी साहब जेको ब्लैक डे हिकिड़ो मल्हायो उहो 2 ॾींहं 3 ॾींहं कल्ह जेको आहे उन में तक़रीबन मुलाज़िमनि असांजनि खे साहु पइजी वियो त बाबा हाणे कुझु न कुझु थियण वारो आहे जेको। सो इन जे लाइ बि मां साईं खे चवंदुमि तव्हां जस लहणो जेको तव्हांजे गस्टा जे मीटिंग में इहा शइ थी त बाबा ब्लैक डे जेको आहे मल्हायो। उन में तव्हां ॾिठो त पेटियल ऐं गस्टा पाण मल्हायो। फेसबुक ते ॾिठो अथव बाक़ाइदे हर स्कूल में कारो झंडो, हर उस्ताद खे ॿांह ते कारी झंडी हुई जेको हीअ पंहिंजो पटी हुई। सो इन अहिड़े ई तरीक़े सां हर डिपार्टमेंट जो कमु आहे। क्लार्क दोस्तनि या ॿिया इरिगेशन जा ॿिया जेके बि दोस्त आहिनि पंहिंजे जेको आहे फ़ौज खे तयारु करनि जीअं उन ॾींहुं। हा, बाक़ी रहियो जेको कराची वारो धरणो, उन में जेकॾहिं को रिएक्शन थिए थो उन जे लाइ तयारी हुजणु घुरिजे। जेकॾहिं उते कंहिं असांजे मरकज़ी उहिदेदारनि खे तकलीफ़ अचे थी त पोयों घटि में घटि एतिरो त हुजे त इदारा त बंदि हुजनि। उन्हनि इदारनि में मज़ामत त थिए जेको आहे उन्हनि पंहिंजो लीडरनि खे जी दिलि त ख़ुशि थिए त बाबा असांजे करे पोयों असांजा वारस जाॻिया जेको आहे। सो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। घणो टाइम तव्हांजो न वठंदासीं। बाक़ी आई साहब खे इहे ई तजवीज़ूं हूंदियूं त ज़िले लेवल ते हिकिड़ो गॾियल एहतजाज हुजे जेको MPA MNA जे दरनि ते हुजे। उन खां पोइ डिवीज़न वारो हुजे भले, बाक़ी जेको कराची वारो हुजे